अस्सलामु अलैकुम। प्यारा ॿारो, जीअं पोएं लेसन में असां अलिफ खां वठी यके ताईं जेके भी 52 हुरूफ पढ़िया हुआसीं, उन्हनि में 2 हरफ अहिड़ा आहिनि जेके अक्सर करे माण्हू ग़लति पढ़ंदा आहिनि ऐं ग़लति लिखंदा आहिनि। सो उन्हनि खे सही सम्झण जे लाइ अॼु असीं हिकु दफ़ो वरी उन्हनि जो वर्जाव करे रहिया आहियूं। अचो त उहे 2 अखर कहिड़ा आहिनि उन्हनि खे सिखूं ऐं पढ़ूं। ठीकु आहे बाबा? जी सर। अच्छा, पहिरियों अखर आहे ही ऐं ॿियो आहे ही। ठीकु आहे बाबा? हाणे अक्सर करे माण्हू हिन खे जे झिरकी चवंदा आहिनि ऐं हिन खे घे घोड़ो चवंदा आहिनि, जेको ॿई ग़लति आहिनि। न ही जे झिरकी आहे, न ही घे घोड़ो आहे, बल्कि सही कहिड़ा आहिनि उहे ही आहिनि। ही जे झिरकी आहे ऐं ही छा आहे पुट? घे घोड़ो। ही आहे घे घोड़ो। त ही ॿई सही आहिनि ऐं ही ॿई ग़लति आहिनि। अक्सर करे माण्हू हिननि खे बि जे झिरकी चवंदा आहिनि, हिन खे घे घोड़ो चवंदा आहिनि, पर असल में जे झिरकी जी शक्ल ही आहे ऐं घे घोड़े जी शक्ल ही आहे। कुझु अखर आउं लिखांदो जंहिंखे माण्हू ग़लति लिखंदा आहिनि, ग़लति पढ़ंदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? अक्सर करे हीअं लिखंदा आहिनि। हाणे हिनखे चवंदा आहिनि झल। जॾहिं माण्हू हीअं लिखंदा न त इहो छा थी वेंदो? ग़लति थी वेंदो। ही लिखियल आहे, कोई चवंदो आहे त झट सवा हिते बीहो, आउं अचां थो। कंहिंखे फोन कंदा आहियूं न त बाबा तव्हां हिते ॿाहिरि झट सवा बीहो, आउं अचां थो। त हाणे ही झट जेकॾहिं कोई लिखंदो न, इहो बि ग़लति आहे। जेकॾहिं झक चवे त बा मींहं जी झक पई रही आहे, त सनी बूंदा बांदी हली रही आहे, त बि इहो ग़लति आहे। असुल ऐं सही अखर कहिड़ा आहिनि? ही झल हीअं लिखबो, ही सही आहे। झट जे झिरकी सां, जे झिरकी सां झट ही सही आहे ऐं झक ही सही आहे। त तव्हां जॾहिं बि ॾिसो न हीअं लिखियल हुजे त जीम खे अलॻि करे पढ़णो आहे ऐं हे खे अलॻि करे पढ़णो आहे, इन्हनि खे मिलाइणो न आहे। मिसाल कोई लिखे थो हिते ही चए तो बाबा ही लिखियल आहे जहाज, त इहो ग़लति आहे। असुल छा थींदो? जहाज हीअं लिखो, जीम हे हाथी अलिफ ऐं ज़े ज़ंजीर, ही सही आहे। सम्झिया पुट? ही जहाज थींदो, जहाज जे झिरकी सां, ऐं ही थींदो जहाज। सम्झिया? त हिन खे कॾहिं बि तव्हां जे झिरकी न चइजो, इहो यादि रखी छॾिजो। ठीकु आहे पुट? जी सर। ऐं हिन खे घे घोड़ो नाहे चवणो। ही घे गाफ अलॻि आहे ऐं हे हाथी अलॻि आहे। हे बि जीम जुती अलॻि आहे ऐं हे हाथी अलॻि आहे। जे झिरकी जी असुल शक्ल ही आहे ऐं घे घोड़े जी असुल शक्ल ही आहे। पर जेकॾहिं मिसाल कोई लिखे हीअं चए त बाबा ही छा आहे? बाबा घे आहे, त घे घोड़ो न आहे, बल्कि इहो छा थींदो? गिव थी सघे थो। ठीकु आहे पुट? ऐं जेकॾहिं हिनखे असां ज़बर ॾींदासीं त पोइ इहो गव बि थी सघे थो। अदा घोड़े गॾ गव कयो आहे, नथो हले। हिनखे गव चई सघो था, गिव चई सघो था, पर घे घोड़ो नथा चई सघो। ठीकु आहे? ही हिकिड़ो अखर ईंदो आहे आम तौर ते मशहूरु आहे गुहराम। गुहराम, ठीकु आहे? गुहराम। पर जेकॾहिं हिनखे कोई न हीअं लिखे त पोइ ही छा थींदो? घुराम। घुराम। त ही घे घोड़ो ऐं हे गाफ गॾो ऐं हे हाथी, इहे 2 अलॻि अलॻि आहिनि, बल्कि जेको घे घोड़े जी असुल शक्ल आहे उहा हीअ आहे। त ही तव्हां हाणे यादि रखी छॾियो। घर लिखो था, मिसाल ही आहे घर, ही सही आहे। पर जेकॾहिं हिनखे तव्हां हे हाथी ॾींदव त पोइ इहो घर न थींदो, बल्कि ही थींदो घर। त इहे 2 अखर जेके आहिनि इहे तव्हां पंहिंजे ज़हन में यादि रखी छॾिजो त जे झिरकी जी असुल सूरत हीअ आहे ऐं घे घोड़े जी असुल सूरत हीअ आहे। इहे 2 तव्हां यादि रखंदव न, इंशाअल्लाह तव्हांजी सिंधी तमामु बहितर थी वेंदी ऐं पाण इंशाअल्लाह जल्दी सिंधी खे
बहितर तरीक़े सां पढ़ंदासीं लिखंदासीं त जीअं असां तव्हां सिंधी अख़बार खे जल्द पढ़ी सघूं ऐं जंहिं माण्हूअ खे सिंधी पढ़णु ईंदी त उहो ट्रांसलेट कंदो इंग्लिश खे उर्दू खे इहे सभु शयूं ॿोलियूं बाद में ईंदियूं जंहिं टाइम असांजी सिंधी बहितर थी वेंदी।